नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त के ठरी मीरवा मां खबर ॾींदा आहियूं। ठरी मीरवा में बाण यत्रादू खोट ऐं गलत रेट ते कलर विकिरो कंदड़ व्याज खोर डीलर माफिया खिलाफ शहरनि पारां एहतजाजी रैली। उन मौके ते रैली जी अॻवानी कंदड़ एडवोकेट महताब शर, बशीर अहमद शर, वकील शफी जोगी, वकील मुनवर मल्ला ऐं ॿियनि मीडिया आॾो एहतजाज कंदे ॿुधाईंदे चयो त मुसलसल 3 महीननि खां ठरी मीरवा जे आबादगारनि सां ज़ुल्म कयो वञे थो। यूरिया बाण ऐं DAP ठरी मीरवा जा वापारी हकोर जी बीड़ ते विकिरो करे रहिया आहिनि। ॿी सूरत में कलर वक्त ते न मिलण जे करे फसल सुकी रहिया आहिनि। जेकॾहिं बदकिस्मती ऐं कंहिंखे हिकु बोरी कलर जी मिले थी त सो बि महांगी ऐं बीण ते ॾिनी वञे थी, जंहिं करे गरीब हारी आबादगार परेशान थी रहिया आहिनि। नाइली सबबि फसलनि जो नुक़सान थी रहियो आहे। वधीक एहतजाज कंदे वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, डिप्टी कमिश्नर खैरपुर राजा तारिक चांडियो ऐं ॿियनि आला अमलदारनि खां मुतालबो कंदे चयो त ठरी मीरवा जे बेलगाम वापारियुनि खिलाफ नोटिस वठी कार्रवाई कई वञे ऐं आबादगारनि खे बाण सरकारी रेट ते ॾिनो वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।